अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। जी हाँ दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दुलाब ड्रामे जी अचण वारी एपिसोड जी हिकु वॾी ख़ुशख़बरी बि तव्हांजे लाइ आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं दोस्तों हाणे जेका दुलाब जा एपिसोड अचण वारा आहिनि उन्हनि में छा छा थियण वारो आहे छा न थियण वारो आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं सभिनी दोस्तनि खे इहो नंढिड़ो अर्ज़ु आहे लाइक सब्सक्राइब शेयर बि ज़रूरु कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे हिकिड़ो कमु थियण वारो आहे। हाणे हिकिड़े तीर सां ॿ निशान करण वारो आहे। केरु? शाहनवाज़ ख़ान। जी हाँ शाहनवाज़ ख़ान कंहिं न कंहिं तरीक़े सां मुराद जो सिर खणणु चाहे थो ऐं करंदो बि सही, कोशिशि कराईंदो बि सही। ॿी तरफ़ दोस्तों इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अचण वारे एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो त मंसूर ख़ान खे त कुझु न करे सघंदा, रहजन ककर वॾा, लेकिन थी सघे थो उन जी जेको इज़त आहे उन खे पमाल तो करे चुका आहिनि। कारे जे नाले ते अञा उन खे शोशो वधाए करे बदनाम करण वारी कोशिशि में कामयाबु थी वेंदा रहजन ककर वारा ऐं शाहनवाज़ ख़ान। अहिड़े हिसाब सां जेको आहे सोढल जे लाइ बि तमामु जल्द को न को हाणे मुसीबत ज़ाहिर थियण वारी आहे। जॾहिं घर घर में तलाशी थींदी छोकिरी जे लाइ त सोढल परेशान थी वेंदो वञी हाणे किथे लिकायां किथे लिकायां किथे न लिकायां, छोकिरी खे किथे पनाह ॾियां। पोइ सोढल जे लाइ वॾा मसइला पैदा थींदा। फ़िलहालु तूं हर शइ लिकायूं वेठो आहे। सभिनी खां लाइक सब्सक्राइब कंदा।